हेलो जी सलाम। हाँ जी वालेकुम सलाम। ये जो तोशा खाने से चीजें आई थी, आपने अकबर को कहा था कि इनकी तस्वीरें खींच के भेजो मुझे? नहीं, मैंने तो नहीं कहा। तो क्यों खींची थी उसकी तस्वीरें? घर के अंदर जो चीज आती है उसकी तो तस्वीरें नहीं खींचते, जो घर से बाहर जाते हैं उनकी चीजें, उनकी तस्वीरें खींचनी चाहिए। सिर्फ ये था कि मेरे पास आ रही है, उसकी क्यों तस्वीरें खींची जा रही है? नहीं, मैंने नहीं कहा था दीदी, मैंने इनाम ने कहा है और मैंने उसको भेज दी है। नहीं दीदी, बिल्कुल भी नहीं। इस तरह नहीं। आप होल्ड करें। आपने मेरे से पूछा है सॉरी जी का क्या मतलब? आप लोगों ने तमाशा बनाया है इस घर को। वो एमएस हम पे ट्रस्ट करके भेज रहे हैं, उसने तस्वीरें नहीं खींची। आप कौन होते हैं तस्वीरें खींचने वाले? दीदी हम लोगों ने क्या करना है उस पर तस्वीरों को? नहीं क्या करना है, क्या करना है? आज के बाद तुम अब अंदर नहीं आओगे घर के, समझ आइए तुम्हें? तोशा खाना जे शहन जो तस्वीरूं छो कटियूं? इमरान खान जी घरवारी बुशरा बीबी पारां बनी ॻाल्हि आहे। निगरान इनाम खान के छंड पटण वारी मुबैना ऑडियो लीक थी वई। मुबैना ऑडियो में बुशरा बीबी इनाम खान खां पुछे थी त तोशा खाना मां जेके शयूं आयूं उन्हनि जूं तस्वीरूं अवां कढियूं हुयूं। छा तव्हां असगर खे सामान तस्वीरूं कढण लाइ चयो हो? तस्वीरूं ॿाहिरि वेंदड़ शयुनि जूं कढियूं आहिनि, घर ईंदड़ शयुनि जूं न। इनाम खान जवाब ॾिए थो त न, मूं तस्वीरुनि लाइ कंहिंखे बि न चयो हो। ऑडियो में बुशरा बीबी इनाम खान खे होल्ड ते रहण जो चई हिक ॿिए शख़्स सां बि ॻाल्हि ॿोल थी करे थी, जॾहिं त बुशरा बीबी इनाम खान सां मुखातिब में चवे थी त अॼु खां पोइ घर में अचण जी ज़रूरत न आहे। हमारे दौर में मैं पूरी कोशिश करता रहा कि इनके पूरे केसेस मैच्योर थे। नैब के अंदर से हमें कहते थे केसेस मैच्योर है, लेकिन पीछे से हमें इजाजत नहीं है। अब पीछे से इजाजत कौन नहीं दे रहा था? जनरल बाजवा साहब। जनरल बाजवा पीछे बैठे हुए थे, वो फैसला करते थे कि कौन सी नैब ने किसके ऊपर कब कितना दबाना है, फिर कब छोड़ देना है, कब अंदर उसको डालना है। हमारे लिए सबसे तशवीशनाक कि 7.5 लाख पाकिस्तानी मुल्क छोड़ के चले गए हैं पिछले 7-8 महीने में। यानी मुल्क में लोग मायूस हो चुके हैं, होप चला गया है। जंगल का कानून हुआ पाकिस्तान में। मुझे हुकूमती दौर में कमर जावेद बाजवा फैसला कंदो हो त कंहिंखे कॾहिं छॾणो ऐं कॾहिं बंदि करणो आहे। एतिरी हद ताईं जो नेब वारनि जो चयो त हिननि ख़िलाफ़ केसिस मैच्योर आहिनि, पर मथां खां कार्रवाई जी इजाज़त न आहे। पीटीआई सरबराह इमरान खान जा हिकु भेरो ॿीहर संगीन इल्ज़ाम। वकीलनि खे वीडियो लिंक ते ख़िताब कंदे इमरान खान चयो त मुआशी हालतूं ख़राब हुअण सां माण्हू मुल्क छॾे रहिया आहिनि। गुज़िरियल 8 महीननि दौरान 7.5 लख माण्हू मुल्क छॾे विया आहिनि। कानूननि जी हुक्मरानी खां सवाइ मुल्क तरक़ी न कंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ हुकूमती टीम के पीटीआई खिलाफ सख्त मौक़िफ़ इख्तियार करण जी हिदायत करे छॾी। पीटीआई जे कोताहियुनि खे सोशल मीडिया ते उजागर करण जे लाइ फ़ैसिलो, जॾहिं त वज़ीर आज़म सदारत हेठि अहम इजलास में मुल्की सियासी ऐं मुआशी सूरतहाल ते गौर वीचार। मईशत जी बहितरी लाइ हुकूमती कोशिशुनि बाबति अवाम खे आगाह रखण जो फ़ैसिलो। वज़ीर आज़म अॻवाननि खे हिदायत कंदे चयो त मुआशी तौर ते गुज़िरियल हुकूमती कोताहियुनि खे उजागर कयो वञे। अफगानिस्तान जे नाज़मुल उमूर जी परॾेही आफीस तलबी चमन बॉर्डर ते अफगान फोर्सिस जी शहरी आबादी मथां फायरिंग वारनि वाक़िअनि ते सख़्त एहतिजाज। अफगानिस्तान खां बॉर्डर ते मौजूदु शिकतान ख़त्म करण ऐं फायरिंग वारा वाक़िआ रोकण जो मुतालबो। परॾेही तर्जुमान चयो आहे त पाकिस्तान अफगानिस्तान सां भाइरनि जहिड़ा लाॻापा बरक़रार रखणु चाहे थो। बॉर्डर ते रहंदड़ शहरनि जी हिफ़ाज़त ॿिन्ही मुल्कनि जी ज़िम्मेवारी आहे। चमन जहिड़नि वाक़िअनि खे रोकण ॿिन्ही मुल्कनि जी ज़िम्मेवारी आहे। I'd like to remind the Honourable Foreign Minister or the Minister for External Affairs of India that Osama bin Laden is dead, but the butcher of Gujarat lives, and he is the Prime Minister of India. He was banned from entering this country until he became Prime Minister. This is the Prime Minister of the RSS and the Foreign Minister of the RSS. What is the RSS? ओसामा बिन लादेन मारिजी वियो, पर गुजरात जो कासाई ज़िंदा ऐं भारत जो वज़ीर आज़म आहे। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो जो भारत खे भरपूर जवाब। बिलावल भुट्टो रूस खां सस्ते अघ ते तेल ख़रीद करण जी तरजीह करे छॾी।
बिलावल भुट्टो चयो त बलूचिस्तान में असांजा दुश्मन दहशतगर्दनि जी मदद करे रहिया आहिनि। जौहर टाउन धमाके में भारत जे मुलवस हुअण जा सबूत मौजूद आहिनि। न्यूयॉर्क में ॻाल्हाईंदे बिलावल भुट्टो चयो त सिंध ऐं बलूचिस्तान में अञा बि मोर्चो पाणी बीठल आहे। मुतासिरनि जी बहाली लाइ आलमी बिरादरी जो सहकार घुरिबल आहे। मुमलकती वज़ीर मुसद्दिक़ मलिक पारां परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जी बयान जी तरदीद। रूस सां पेट्रोल ऐं डीज़ल जी ख़रीदारी बाबति ॻाल्हियूं जारी रखण जी दावा। मुसद्दिक़ मलिक चयो आहे त रूस खां सस्तो पेट्रोल वठण वारो मामिलो अॻिते वधी वियो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी ॻाल्हियुनि बाबति ॼाण न हुई, हाणे खेसि ब्रीफिंग ॾींदासीं। इस शहर में जिस तरह के हालात हैं, पूरे मुल्क में, पूरी दुनिया में इन्फ्लेशन हाई है, 1 लाख से ज्यादा ये लोग बेरोजगार हुए हैं। तो मैं ये कहता हूँ डेस्परेट क्रिमिनल्स हैं पोटेंशियली, बराए मेहरबानी रेजिस्ट न करें मोबाइल फोन की वजह से, क्योंकि इस तरह बड़े सानहे और नुकसान जन्म लेते हैं। यंग एज 20 साल की उम्र में एनडी यूनिवर्सिटी के करीब एक बाहर चाय के होटल पे बाहर बैठा हुआ दोस्तों के साथ चाय पी रहा था। उन्होंने फायरिंग करके इस नौजवान को शहीद कर दिया। न सिर्फ ये गैंग ट्रेस कर दिया, बल्कि उस क्रिमिनल को भी, जो एक मेन क्रिमिनल था, उसको जख्मी हालत में गिरफ्तार भी कर लिया। दूसरा जो क्रिमिनल है वो भी ट्रेस्ड आउट है। यकीन है इंशाल्लाह अनकरीब हम उसको भी उसके कैफर किरदार तक पहुंचा देंगे और उसको कानून के कटहरे में। मोबाइल फोन जे करे फौरन सां मज़ाहमत न करियो। एडिशनल आईजी कराची शहरनि खे पाण बचाइण जो मुफ़्त मशवरो ॾेई छॾियो। जावेद आलम ओठो पारां हिकु ॾींहुं अॻु कराची में एनडी यूनिवर्सिटी जे शागिर्द खे क़त्ल कंदड़ परॾेही जवाबदार खे गिरफ़्तार करण जी दावा। एडिशनल आईजी जावेद आलम ओठो चवणु आहे त पुरमज़ाहमत ते शागिर्द बिलाल खे क़त्ल कंदड़ जवाबदार ताजिक शहरी हो। पुलिस सीसीटीवी फुटेज जी मदद सां जवाबदार निज़ामुद्दीन खे ज़ख्मी हालत में गिरफ़्तार करे वरितो आहे। हू गैर क़ानूनी तौर कराची में तरसियल हो। प्रेस कॉन्फ्रेंस कंदे एडिशनल आईजी चयो त कराची में बेरोज़गारी वधी वई आहे। शहरनि खे गुज़ारिश आहे त उहे मोबाइल फोन जे करे मज़ाहमत न कनि। Those against the motion may say no. I think the motion is adopted. Second reading of the bill, clause 2. The question is that clause 2 do form part of the bill, as there is no amendment in clause 2. So I will put this clause before the House. The question is that clause 2 do form part of the bill. It has been moved that the bill to amend the Foreign Investment Promotion and Protection Act 2022, the Foreign Investment Promotion and Protection Amendment Bill 2022 be passed. सेनेट अपोजिशन जे एहतजाज दौरान गैर मुल्की सीड़पकारी ऐं सीड़पकारनि खे तहफ़ुज़ ॾियण वारो बिल मंज़ूर करे वरितो। पीटीआई सेनेटर्स बिल पेश थियण वक़्तु सेनेट में नारेबाज़ी कंदा रहिया। ऐवान पारां फीफा वर्ल्ड कप मुनक़द करण ते कतर जी अमीर ऐं कतरी हुकूमत खे मुबारकूं बि ॾिनियूं वयूं। वफ़ाक़ी हुकूमत पारां महांगे चढ़ियल अवाम खे वॾो रिलीफ ॾियण जूं तयारियूं। वज़ीर आज़म ख़ासि पैकेज तयारु करण जी हिदायत करे छॾी। नौजवाननि लाइ बि ख़ासि पैकेज तयारु करण जी हिदायत। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त गुज़िरियल हुकूमत अवाम खे महांगाई जे चकीअ में पीड़े छॾियो। असां क़ौम खे रिलीफ ॾींदासीं। पंजाब असेंबली बाबति इमरान खान जो फ़ैसिलो हतमी हूंदो। नाअहल टोले सां अहिड़ो सलूक थींदो जेको संदनि पोयर बि यादि रखंदा। पंजाब जे वॾे वज़ीर चौधरी परवेज़ इलाही चयो आहे त वफ़ाक़ पारां पंजाब जा 170 अरब रुपया रोकण वारो अमल मज़मत जोॻो आहे। 13 जमातुनि मईशत खे तबाह कयो आहे, अवाम खे न छॾींदो। केपी जे वॾे वज़ीर महमूद खान चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत सूबे जा रहियल पैसा
न ॾिना त पार्लियामेंट हाउस आॾो एहतिजाज कयो वेंदो। मज़हब बाबति मामला कंहिं फर्द हवाले नथा करे सघजनि। मज़हब बाबति हर केस जो वास्तो रियासत सां हूंदो आहे। मज़हबी मामलनि ते रियासती मशीनरी खे फर्दनि आॾो लेटण न घुर्जे। सुप्रीम कोर्ट जे जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जा हिक केस जी ॿुधणी दौरान रिमार्क्स जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा चयो त इस्लामी नज़रियाती काउंसिल बि चई चुकी आहे त हिन में कलम 295C नथो लॻे। जॾहिं हिक आइनी इदारे जी राय ते अमल नाहे करणो त पोइ हुनखे बंदि कयो वञे। APS पेशावर थाने के 8 साल मुकम्मल। क़ौम पेशावर जे APS में शहीद थियल शागिर्दनि जो गम विसार न सघी। शहीदनि जा वालिदेन अञा ताईं सोगवार। शहीदनि जी यादि में मुख़्तलिफ़ शहरनि में तक़रीबूं। स्कूलनि में 1 मिंट जी ख़ामोशी अख़्तियार कई वई। वज़ीर आज़म चयो आहे त क़ौम शहीदनि जूं क़ुर्बानियूं कॾहिं बि न विसारींदी। सुप्रीम कोर्ट क़ौमी एयरलाइन जी 80 पायलट समेत 250 बर्थनि जी इजाज़त ॾियण जी सदा रद्द करे छॾी। अदालत सवाल कयो त पहिरीं ॿुधायो वञे त नवनि मुलाज़िमनि खे पघारूं किथां ॾिनियूं वेंदियूं। नवनि मुलाज़िमनि खे कहिड़े नौदनि ते ऐं छो भर्ती करणो आहे। सुप्रीम कोर्ट PIA खां बिज़नेस प्लान ऐं डॉक्टर आमिर लियाकत हुसैन जी गैर इख़लाक़ी वीडियो लीक करण वारे केस में FIA तां गिरफ़्तार थियल दानिया शाह अदालत में पेश। अदालत जो वक़्तु ख़त्म थियण सबबि FIA दानिया शाह खे वापसि वठी वई। दानिया शाह खे रिमांड लाइ सुभाणे ॿीहर अदालत में पेश कयो वेंदो। कोठी वेझो आदिलपुर वासी 2 नींगरनि सां इज्तिमाही बदफ़ैली जो इंकशाफ। वैची जवाबदारनि 2 नींगरनि सां बदफ़ैली करे मथनि तशद्दुद बि कयो। मुतासिर नींगरनि जो चवणु आहे त चइनि जवाबदारनि बदफ़ैली जो निशानो बणाए सिगरेटनि जा ॾंभ ॾिना। सवारीअ जे इंतज़ार में बीठा हुआसीं। 4 ॼणनि मोटरसाइकिल ते खयो। इनामुल्ला कलवड़, अलीगुल ऐं ॿियनि नशे जी हालत में बदफ़ैली करे तशद्दुद कयो। जवाबदार नशे में आवर शइ पीअण जो चयो। जॾहिं त इनकार ते जिस्म ते जीर ॾिना विया। आदिलपुर वा पुलिस केस दाख़िल नथी करे। कंदकोट वेझो इंडस हाईवे ते कार ऐं मोटरसाइकिल में टक्कर सबबि 2 औरतूं फोत। 2 फोतगियुनि जो ॿुधी संदन वेझे अज़ीज़ बि सदमे में दम ॾेई छॾियो। मलेर जी आसू ॻोठ ऐं ॿियनि इलाइक़नि में बिजली बंदि हुजण ख़िलाफ़ शहरी रस्तनि ते निकिरी विया। केतिरनि ई कलाकनि खां कंहिं इलेक्ट्रिक ऑफिस आॾो धरणो ट्रैफिक मुअतल थी वई। एहतिजाज कंदड़नि जो चयो त इलाइक़े में बिजली जी बंदिश रोज़ जो मामूल बणियल आहे, जंहिं सबबि ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। लोड शेडिंग ख़तमु कई वञे। पाकिस्तान इंग्लैंड विच में 3 मैचेस ते वधियल सीरीज़ जी आख़िरी टेस्ट मैच सुभाणे कराची में खेॾी वेंदी। ॿिन्ही टीमुनि नेशनल स्टेडियम में प्रैक्टिस बि कई। क़ौमी टीम जी कप्तान बाबर आसिम चयो आहे त आराम न करण सां रांदीगर इंजरीज़ जो शिकार थिया। शिकस्त जो कंहिं हिक खे ज़िम्मेवार नथो करारे सघिजे। इंग्लिश टीम जो कप्तान बेन स्टोक्स सीरीज़ में क्लीन स्वीप लाइ पुरुमीद। कौमी क्रिकेटर अजहर अली रिटायरमेंट जो ऐलान करे छॾियो। टेस्ट क्रिकेटर अजहर अली चयो आहे सुभाणे खां इंग्लैंड ख़िलाफ़ शुरू थींदड़ टेस्ट मैच आख़िरी मैच हूंदी। टीम में नौजवान रांदीगरनि खे जॻह ॾियण लाइ रिटायर थी रहियो आहियां। अजहर अली जी रिटायरमेंट ऐलान वक़्तु अखिर में लुढ़क बि लड़ी विया।
T20 तारीख़ जो सभ खां घटि स्कोर सिडनी थंडर्स की टीम सिर्फ़ 15 रन से ढेर थी वही। ऑस्ट्रेलिया में जारी बिग बैश लीग की एक मैच में एडिलेड स्ट्राइकर्स पहिरियां खेलंदे 139 रन ठाहियूं। 140 रन जो हदफ हासिल करण लाइ मैदान में लथल सिडनी थंडर्स की समूरी टीम 6 ओवर में 15 रन से ऑल आउट थी वही।